बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां त साईं पीओ साहब इकबाल अहमद जमाल साहब जो महिरबानियूं, साईं अली अहमद मंगल साहब डिस्ट्रिक्ट हैदराबाद जा पेटे हलफ जा सदर, ऐं साईं जंहिंजो नालो मूंखे कोन मोहम्मद यूनिस साहब, ऐं दोस्त जेके ही स्टार न्यूज़ वारा आया आहिनि भटी साहब, ऐं सभिनी उस्ताद साहिबान ऐं शागिर्दनि खे, आयल दोस्तनि खे भलीकार अस्सलाम वालेकुम। ॾाढी ख़ुशी थी आहे त ॿारनि हिते प्रोग्राम तमामु एक्टिविटीज़ जे हिसाब सां बहितरीनु परफॉर्म कयो आहे हिते स्टेज ते, ऐं मूं जेको नोट पे कयो त अक्सर ECE वारा ॿार बि हिते मथे अची पिया परफॉर्म कनि, जेको तमामु हिकिड़ी ख़ुशाइनि ॻाल्हि लॻी त जेके ECE वारा आहिनि, यानी इन जो पहिरियों साल आहे हिते, उन्हनि में एतिरो एतमाद आहे जो हेॾे हुजूम जे साम्हूं उहे हिते परफॉर्म कनि पिया। हीउ असांजो उस्ताद लॾो, जेके बि दोस्त उस्ताद हिते वेठा आहिनि, इहा उन्हनि सभिनि जी महिनत आहे जिन उन्हनि में इल्म जो ॾीओ बि ॾिनो आहे, उन्हनि खे रोशनी ज़रिए इल्म जो ॾीओ मां रोशनी ॾिनी, ऐं वरी उन्हनि में एतमाद पैदा कयो। हिन स्कूल जा उस्ताद साहिबान जेको मूं ॾिठो आहे त इंतिहाई महिनत वारा आहिनि ऐं पंहिंजे पैसे सां इंतिहाई सचा आहिनि। शागिर्दनि लाइ जेके मैसेज आहे हिकिड़ो थोरो उहे ॿुधी वठनि त IPS अख़र हिकिड़ो वॾो नालो आहे असांजे सिंध जो, त उन्हनि जो हिकिड़ो कोट हूंदो आहे त इफ यू आर गुड ट्राई फॉर बेटर, जेकॾहिं तव्हां सुठा आहियो त बहितर थियो। इफ यू आर बेटर ट्राई फॉर बेस्ट, जेकॾहिं तव्हां बहितर आहियो त बहितरीनु थियो। ऐं इफ यू आर बेस्ट ट्राई टू मेंटेन इट, जेकॾहिं तव्हां बहितरीनु आहियो त वरी पाण खे बहितरीनु बरक़रार रखो। सो जिन शागिर्दनि अॼु पोज़ीशन्स खयूं आहिनि, मां उमेद कयां थो त जिन शागिर्दनि पोज़ीशन्स न खयूं आहिनि उहे हिननि सां मथे साल वरी जहिड़ो जोटींदा, वरी थी सघे थो नवां चहिरा अचनि। असांजी उमेद आहे त इहा चटाभेटी शागिर्दनि में थींदी रहे पोज़ीशन जे हिसाब सां। सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं, साईं नरेश साहब जी महिरबानी, सभिनी उस्ताद साहिबान जी महिरबानी, सभिनी खे वरी बि अस्सलाम वालेकुम।